जे कुतुब खाने में अञा ताईं महफूज आ। मखदूम साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइन था प्या त सखी कलंदर शहबाज रहमतुल्लाह ताला अलैह कुरान करीम जो हाफिज हो ऐं रमजान मुबारक जे महीने में मुसल्ले ते तरावियूं पाण पढ़ंदो हो। यूट्यूब ते सर्च कंदा सिकंदरी शेर चैनल के सब्सक्राइब करें ऐं बेल आइकन ते क्लिक कंदा। मथे ते मुहजादा दस्तार बधंदो हो। नबी करीम वारी सूरत शक्ल वारी बनाईंदो सुन्नत मुताबिक शरीयत जो पाबंद हो। अलबत एतिरो हो तो हुन शादी कान कई ही। हिन सिंध में जॾहिं आयो आ त 86 साल हुन जी उम्र आ। चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। काथों पे आयो? सिंधु दरिया मां ॿेड़ीअ ते अॻिते पे वियो। जमल मुजादा सेवण शरीफ खां अॻिते ॿेड़ी रवानी थी आ। लकी शाह सदर जे साम्हूं आई आ। अल्लाह जो कामिल वली हजरत शाह सदरुद्दीन रहमतुल्लाह ताला अलैह जेको 30 सालन खां वठी करे गार में वेठो हो, उन जी रूहानी नज़र ॾिठो हिकिड़ो जवान वञे थो। अल्लाह जे वली पंहिंजे करामत जे ज़ोर ते ॿेड़ीअ खे दरिया मां छिके अची कपर सां लॻायो। मलाह वस कया पर ॿेड़ी चुरे ई न। कलंदर साईं खिली ॾिनो, ओ मलाह जे जीव साईं ॿेड़ी कान हलंदी। साईं छो न हलंदी? मां 7 पीढ़ो मुहाणो आहियां, 7 पीढ़ो मलाह आहियां। मां ॿेड़ी खे जो तो हुन कुन मां कढां। कलंदर शहबाज फरमाए थो तुंहिंजे पीउ खे भी ताक़त नाहे। अल्लाह जे कामिल वलीअ जी नज़र जा रसा पइजी विया। हाणे ॿेड़ी खे ते छॾ हल त पंध हलूं था शाह सदर नेक नज़र जी ज़ियारत करे अचूं। ओ लकारियो, मां सॼी सिंध घुमियो आहियां। सॼी सिंध में लकियारी सैयद घणा आहिनि। उन खां पोइ ॿिए नंबर ते हन मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़ जीलानी ऐं बुखारी ऐं ॿिया पूरी सिंध में हेॾे लाड़ खां वठी करे बलोचिस्तान ताईं हलियो वञ, हेॾो लस ॿेले खां वठी करे नंगर पार कर ताईं हलियो वञ। पूरी सिंध में न अब्दुर्रहीम खां पुछे, मां तोखे ॻोठ ॻोठ में ॿुधायां लकियारी सभिनि खां घणा आहिनि ऐं सभु औलाद शाह सदरुद्दीन जी। कंहिंजी औलाद आहिनि? ॾाढो शाह सदर। ओ मुंहिंजा अदा, मां लकियारनि खे दावत थो ॾियां त लकियारी खे लाइक़ु नाहे जो शियो थिए। ॾाढो सुन्नी पोटो शियो ठहे थो? हाँ सही ठहंदो बाबा? न, कॾहिं बि न थींदो। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त या त चओ असांजो ॾाढो नाहक ते हो पोइ तूं भली वञी शियो थी, पर जे तुंहिंजो ॾाढो हक़ ते आ त हक़ वारो मज़हब छॾ। मुंहिंजा अदा क़बूल कर, नाहक वारे तरीक़े छे छॾे शाह सदर वारे तरीक़े ते हल त इंशाअल्लाह ॾाढो बि राज़ी त रसूलुल्लाह बि राज़ी। कलंदर साईं उतां पंध करे शाह सदर जे आस्थाने ते पहुतो। शाह सदर खे ॾिसी फारसी में चई शाह सदर नेक नज़र अस्त। शाह सदर नेक नज़र अस्त। असांजे सिंध में बि चवंदा आहिनि शाह सदर नेक नज़र। चवंदा हो न बा शाह सदर नेक नज़र। शाह साहब रहमतुल्लाह अलैह कलंदर साईं खे फरमायो त काॾे था वञो? कि अॻिते थो वञा, जाथे समुंड खुटंदो, दरिया खुटंदो। पाण फरमाइनि था न, अवां हितड़े रहो। कलंदर बसे कलंदर आ, नज़र वारो आ। इनकार कोन कई त हा या न। खलीफ़े खे चई मुरीद अच जी साईं, खीर जो वटो भरे आ। कलंदर साईं जो मुरीद खलीफ़ो वियो, खीर जो वटो भरे आयो। खीर जो वटो भरे साईं शाह सदर खे इशारो कई, गुझारत ॾिनई। गुझारत छा ॾिनई अदा? गुझारत जो मतिलब आहे त साईं मूंखे तव्हां चओ था त सिंध में रहो, मां कीअं रहां? हे जीअं वटो खीर सां भरपूर आहे, ते सिंध वलियनि सां भरपूर आहे। वटे में खीर जी जाइ कान्हे का त कलंदर जे रहण जी बि जाइ कान्हे का। गुझारत ॾिनई।
शाह सदर रहमतुल्लाह अलैह जो तो गुजारत करनी आ त मां भी गुजारत तो जाए। शाह सदर रहमतुल्लाह अलैह जे आस्थाने ते गुलाब जो गुल बीठो हो, हिकड़ो गुल पटे उन खीर जे मथा जो विधई त गुल तरे पियो। गुजारत नहीं त भली वटो भरियल हुजे पर गुल तरे थो, भली सिंध भरियल हुजे पर कलंदर सिंध में तरंदे। अब जागो थाला नंढो अथव जे खीर भरियल आ वटे में वाके खीर जी जाइ नाहे पर गुल जी जाइ आ, गुल तरे पियो। कलंदर खे मोजादा हजरत साईं शाह सदर चयो तू रहो हिते तोखे मां थो रहाया। कलंदर शहबाज जे रहियो आ तब शाह सदर जे आर्डर सां रहियो आ। सब को चवंदो आ न त खट्टी कलंदर खट्टी शाह सदर जी खाए पियो कलंदर। अब अज ताईं पहाको सिंध में मशहूर आ खट्टी खट्टी शाह सदर जी खाए कलंदर पियो। यानी कमाई हकीकत में शाह सदर रहमतुल्लाह अलैह जी आ। शाह साहब जरी शाह कलंदर खे रहायो चईसे मां 86 साल जो पोढ़ो आहियां, मूंखे न का ज़ाल न का धीअ न को उआ न को बुआ, मां सतो जतो आहियां, मां कीअं रहां। हजरत शाह सदर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था ओ कलंदर मां पंहिंजो वडो पुट तुंहिंजे खिदमत में ॾियां थो, सारी जिंदगी मुंहिंजो पुट तुंहिंजी खिदमत कंदो। शाह सदर रहमतुल्लाह अलैह पंहिंजो वडो फर्जंद कलंदर साईं जे खिदमत में छॾियो आ। 6 साल रुॻा उन खां पोइ कलंदर जेरो रहियो आ। 6 साल खां पोइ जहान छॾे थो पियो। अॼु जेके कलंदर जा गादी नशीन आहिनि ख़ुदा जो कसम आहे शाह सदर जे औलाद मां हलंदा पिया चल। जमल कलंदर साईं जो विसाल थो थिए त मल वसियत कई त मुंहिंजी हे जेका उघड़ा शादी मूं कान कई आहे, ज़ाल ई कान ॾिठी आहे, तव्हां जेकर तड़ो ॾिजो शरा मुहम्मदी मुताबिक़, पर मुंहिंजा कपिड़ा न लाहिजो, मूंखे लॼी न कजो कपिड़नि जे मथां। मौलवी खे वठी आया हजरत कलंदर शहबाज रहमतुल्लाह अलैह के गुस्ल जे लाइ तख्ते ते सुम्हारियईं। मौलवीअ खे ॿुधायूं त साईं झलियो आहे त कपिड़ा न लाहिजो, पर मुल्ला ज़िद कयो चए न बाबा कपिड़ा लहंदा भली लाइ। हिकिड़ो कपिड़ो लाथई त ॿियो पियो आहे, ॿियो लाथई त टियों पियो आहे, टियों लाथई त चौथों पियो आहे, चौथों लाथई त पंजो पियो आहे। कपिड़ा लहंदा विया, मुल्ला बि ज़िद कोन छॾियो। 72 कपिड़ा जमल लथा, मुल्ला मुड़ियो कोन, 3 हथरे में हथ विझई। कलंदर साईं तख्त ते सुतो पियो आहे, तख्ते ते कफन मुजादा गुस्ल वारे तख्ते ते गुज़ारे वियो आहे। जमल 72 खां पोइ 3 हथरे में हथ विधई त मल कलंदर अखियूं पटे चवे थो अया मुल्ला मकुल ज़ाहिर सरे असरार मर्दारा न मैदानी न दानस्ती के सिर्रुल्लाह बुदस्तम। ओ मौलवी मुझे राज के ज़ाहिर न कर, तोखे ख़बर ना है मां अल्लाह जे गुझ मां हिकिड़ो गुझो गुझो आहियां। मना दुर्रम के दर बहरे जलालुल्लाह बुदस्तम बकोहे तूर बा मूसा कलीमुल्लाह बुदस्तम। जेको अल्लाह जे फैज़ जो बहरा उन अल्लाह जे फैज़ जे बहर जो मां कलंदर हिकिड़ो मोती आहियां। ओ मुल्ला तोखे ख़बर नाहे जॾहिं कोह तूर ते मूसा रब सां कलाम पे कयो त मां कलंदर पासे में बीठो हुयो सां।